एॾो मुंहिंजा बचड़ा ॿाहिरि लिखता विया आहिनि पेट जी बुख मूंखे साड़ी गणपति लगा पिया मथा मूंखे का शइ असांखे पाव वटे जो न आहे जो असां मानी खाऊं बाबा असांखे पाव वटे जो न आहे जो असां मानी खाऊं जे वञूं था घुरण जे फलाणे कोट पीले कोट उहे गाॾियुनि ते था घुमनि असांखे कुझु बि नथा चवनि मतलब ते हिसाब हलाई वठां मतलब थियो था मतलब अब पंहिंजो बि भरंदा असां फकीरनि जो बि ख़ाली करे वठा अलाह उन्हनि खे ख़ाली करे रब कंदो त क़यामत ताईं खाली हूंदा पाव वटे लाइ सिकंदा बसि पर पोइ केरु मूंखे भरींदो पुटु तो साईं जावेद शाह खे छा थी चवणु चाहीं मां जावेद साहब जी मतलब अचे मर अचे पई धीउ हुनजी त उहा त आई कोन बाबा त अमा मरीन भुटो जा काच भाड़े अचण लाइ तयार आहियूं पर असांखे हुते धिका ॾेई कढी रहिया असांखे को बीहण न ॾींदो असां हुते पुॼी नथा सघूं पर उन्हनि जा जेके हेठां माण्हू आहिनि उन्हनि खे ऐलान करे करे थकाऊं त असांखे हिकिड़ी लप अटे जी नथा हुजनि 5 रुपया नथा हुजनि त तव्हां राय मोला खाओ न बनी न ॿारो जॻह जी हालत इहा ई आहे जो असांखे मथे तरपाल जी ज़रूरत आहे उस में था वेहूं त असांखे तरपाल नथो थिए को बाजू कोट जो रेट 17 ॾे था वञूं त उहो असांखे धिकारे कढी थो छॾे जे कोट था वञूं त उहे असांखे सुञाणे कोन था जामीन ॾे वञ बबू शाह ॾे वञ होॾे वञ असां टुकी अथम असांजी सुञाण कंहिं न कई आहे बाबा राय मौला जगाड़े वाह आहे न्याज़ अली तोखे अलाह आबाद कंदो जे असांजी मदद कंदे त ख़ुदा तुंहिंजी बि सौ दफ़ा कंदो असां पुराणा खाधम ऐं पीपीअ जा नामी गिरामी ऐं मुंहिंजो पीउ ज़िंदा हो लाल बख्श खुद ज़मीनदार हो बी ककिजो के बाक वोट कंहिंखे ॾिने जे मां वोट तीर खे ॾींदुमि के तूं वेहे बि मुंहिंजे ॻोठ में अलाह जी कुदरत सां उनजा सॼी फैमिली तीर ॾांहुं थी बीठी असां ॾाढा कुझु नसीब आहियूं हिन खां वधीक ॿी दुआऊं कहिड़ियूं कयूं अमा शहीद बेनज़ीर जा असां ग़ुलाम आहियूं ॾींहं क़यामत ताईं असां हुनजो खाऊं त असां मरी वेंदासीं असां वोट खां कॾहिं बि पोइते न वेंदासीं ॿिया असांखे न सुख ॾिनो आहे न ॾींदा असां सां लड़ी अचे मदद करण जा ओतिरो ख़ुदा जी जेका मदद पुॼे घर जी हालत यादि थी अथऊं इहा जाइ किरंदी त मुंहिंजो लोह बि अची वेंदो सिरावती बि को असांखे कमु करण जे लाइ रुपियो न आहे जो असांखे मज़ूर आहियूं मिस्त्रियूं आहियूं